जैकाबाद में नौजवान के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई। मक़तूल सईद असलम शाह के वारसनि पारां क़ौमी शाहराह ते शहीद अलाबख्श पार्क वटि धरणो हंयो वियो। पुलिस एहतजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि खे ॿारनि समेत मोबाइल में विझी थाणे ते मुंतक़िल कयो। आगाह कयूं पिया अवां खे त छिकताण वारी सूरतहाल पैदा थी आहे जैकाबाद में, जिते नौजवान के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ अॼु वारसनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत इन एहतजाज कंदड़ माण्हुनि मथां पुलिस कड़की पई ऐं पुलिस मोबाइल में औरतुनि मर्दनि खे मुंतक़िल कयो वियो आहे थाणे ते। हिन वक़्तु तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गनी खोसो खां। अब्दुल गनी, आगाह कजो, वारसनि जो चवणु आहे त हिकिड़ो डिघो अरसो थी चुको आहे, अञा ताईं नौजवान सैयद असलम शाह जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। छा वधीक एहतजाज कंदड़नि जो मुतालबो हुयो? जी बिल्कुल हमीर, जैकाबाद पुलिस मुतासिरन के इंसाफ ॾियण बजाय अॼु मक़तूल के कातिलनि जी गिरफ़्त लाइ एहतजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि ते कड़की पई। शहीद अलाबख्श पार्क ते क़ौमी शाहराह ते रोड ब्लॉक करण दौरान जैकाबाद जी पुलिस जेके पुलिस मोबाइल जा अटा लॻाए करे औरतुनि ऐं ॿारनि मर्दनि खे घेरे करे पुलिस मोबाइल में विधो, जंहिं दौरान जेको आहे उते औरतुनि ऐं ॿारनि जूं जेके दाहूं निकिरी वियूं। इन सिलसिले में मुतासिरनि जो चवणो हो त 8 महीना अॻु मक़तूल असलम शाह खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे, जंहिंजा कातिल जेके सरेआम घुमी रहिया आहिनि। केतिरे अरसे खां इंसाफ़ जे लाइ जेके एहतजाज कयूं पिया, पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाय असां मथां कड़की पई आहे, जेका सरासर ज़ियादती आहे। उन्हनि आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी जैकाबाद खां मुतालबो कयो त पुलिस गद्दी जे वाक़े जो नोटिस वठी करे मक़तूल जे कातिल में गिरफ़्तार जेके मक़तूल जे जेके क़त्ल में जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल गनी। आगाह कयूं मां खे त टंडोबागो में डिगड़ी रोड ठाराइण जे लाइ एक्शन कमेटी जे सॾ ते सवें शहरनि तरफ़ां रैली ऐं एहतजाज कयो वियो। सवें शहरनि ॾेई शहर खां टंडो